छठो सब डिवीज़न मीरपुर साखरू में पानी की खोट खिलाफ़ आबादकार इतिहाद जो इरीगेशन ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मीरपुर साखरू आबादकारनि जगवाणन धणी बख़्श लाशारी रशीद हिदियो रब ॾिनो उम्मत हफ़ीज़ ऐं ॿियनि आबादकारनि जो चवणु आहे त सब डिवीज़न मीरपुर साखरू में गुज़िरियल 6 महीननि खां पाणी जी मुसलसल खोट शिदत इख़्तियार करी वई आहे। असांजा फसल मुतासिर थी रहिया आहिनि, माल मता उन विघे मरण लॻा आहिनि। हीउ वक़्तु सारियाल जे बेझारो पोखण जो आहे जेको असां वक़्ति सिर सारियाल जो बेझारो पोखे न सघंदासीं। हुननि वस वारनि सिंध सरकार खां घुर कंदे मुतालबो कयो आहे त हिन इरीगेशन इंजीनियर खे हटाए असांखे वधीक नुक़सान खां बचाए ऐं साखरू सब डिवीज़न जे समूरनि शाखनि में पाणी ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।